अथवा को फिकर को चिंताओं का ब्याचा है कि दुख के है सूर पुवाई न कड़ी फरहत में ठाए तो सच्ची गाल बुधा जो ठीक तो चवा कि न भलियो है ठीक है ना हरे राम हाँ जने तो सोचे उदण सा विचार सत्संग जे करण सा सत्संग में रहण सा असां केड़ी फरहत आनंद सा अचे पर जे इन विचार न खे जे असीं हृदय में टिकायूं इन के याद रखूं ध्यान हेॾां ॾियो ॿिए पासे न ॾियो श्री राम जेके वचन ॿुधूं पिया हिते बिना फरहत लॻी पई आहे आनंद आनंद न को फिकर न को चिंता न को बेवस हा आनंद आनंद में ठाही हाणे जॾहिं ॿुधण सां ई तव्हांखे आनंद अचे पियो जे इन्हनि वचन खे यादि रखी सम्झी अमल कयूं त कंदा आहियां सदाई सुखी भेड़ पार जी माना छा कि सदाई सुखी सौ हिते कि हिते फरहत में आनंद आनंद में सौवरनि जो पूरो करे आनंद जे सागर में वञी टुबकी ॾिबी वरी अचिबो जनम ॿार खां ई सुठो ॿार तो दुख खां श्री राम ईअं कोन्हे त मायूं पत वृत धर्म पालीनि बाक़ी असीं पंहिंजो छिड़वाग थी हलूं ईअं कोन्हे हू सभु ॾिसे हिसाब किताब सभिनी खे मायुनि खे असांखे कोन्हे ठीकु आहे न हुजे पत वत थी हले ॻाल्हि ॿुधई शादी बि कीअं कर्म मना पर ॻाल्हि पत वत धर्म कोन श्रीमती कोन त कर्म महिल हुनखे चयो त ज़ाल खे घणा पत वत धर्म जा पुस्तक पढ़ाया अथई घणी ॻाल्हियूं रोज़ ॿुधाईंसि तो पत वत धर्म जूं ॻोठाणी माई वीचारी आहे उनखे कुझु सुठा सुठा संस्कार हुजे ॿुधाए करे पढ़ी हले कर्म जी ॻाल्हि हुन ध्यान में रखी 4 महीना महिनत कई उहा माई वरी सचपच जेके जीअं हलिजे तीअं अहिड़ी तरह सां हली पोइ वरी पुछेसि कीअं वाह वाह साईं वरी कंदी आई कोन जेकी आहे सो ब्रह्म ई ब्रह्म आहे शरीर जी उपाधि खणी करे वो पाण खे जीव पियो सदाए ओमकार सर्वप्रकाशी आत्म शुद्ध अकिर अवनाशी जीव ईश में भेद न जानो साध चोर सब ब्रह्म पिछानो हस्ती चीटी तड़ लवादन एक अखंड बसे अनाद नाम जी हाँ प्रमाण से की प्रमाण का सब प्रमाण से जीव भी कौन है हिनजी जॻह खे सम्झाइण लाइ ईअं करे बाक़ी रुगो पाणी पाण वेठो आहे हीअ पोशाक पाए वेद छांदोग्योपनिषद योग आहे भूमा सत्सुख 7वां अध्याय छांदोग्योपनिषद वो भूमा माना व्यापक परमात्मा ई सुख स्वरूप आहे ॿी का शइ सुख रूप न शरीर खां वठी जेके सृष्टियूं आहिनि प्रकृति ताईं का बि सुख रूप कान्हे जयराम जी की साईं पोइ तूं वेठो हुजे चए त भला खाधो था खाऊं ॾाढी मौज थी थिए आनंद थो अचे बुख लॻे मां पोइ खाधो थो मिले आनंद थो अचे ॾाढो दादा घणो खा पोइ ख़बर पए जयराम जी अरे साईं पोइ छो टियों ॾींहुं अंब खाधो ॾाढो मिठो छा को अंब खाइणो बस वारो आहे आनंद आनंद घणा अंब खा पोइ ख़बर पई हुन जा त साईं बसि की बसि जेको हिकु आहे सो ई आनंद रूप आहे असां वञो काल आहे नथियूं ॻाल्हियूं तव्हांखे वणनि पाणी भले हिकु ई का आहे पोइ पोशाक पाए पोइ जीव पियो सॾाए पोइ शरीर पाण खे मञे पोइ त हलियो हल शरीर मञे त वरी चवंदो आहियां ब्राह्मण आहियां कितरी आहियां वैश्य आहियां शूद्र आहियां सैयद आहियां शेख आहियां मुगल आहियां पठान आहियां हा
पादरी आया, ईसाई आया, यहूदी आया, मोहम्मद आया, जयराम जी की वो तो हले वाला वडो आया, नंढो आया, मुखी आया, हम बीमार आया, चंगल आया, जाल आया, हम मुठ आया। इन करे कृष्णचंद्र चरण था भगवद गीता 15वां अध्याय 5 श्लोक, निर्माण मोहा जित्संग दोषा अध्यात्म नित्या निवृत्त काम द्वंद्वैर मुक्ता सुख दुख संगैर गच्छन्ति मूढ़ा पदम अव्यक्त। निर्माण मोहा तू मान मन अहंकार दे जो दे आया जे तो इहो छॾे ॾे मोह जेको ॿियो हुई भाई फलाणो फलाणो आहे तूं दे ई कोन ई वरी छा आहे। रमण महर्षि हिकिड़े गृहस्थी खे वेठे आत्मा जो ॿोध ॾिनो त हथ जोड़े चए साईं मां गृहस्थी माण्हू आहियां। हाणे की गृहस्थी ऐं त्यागी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। तूं न को गृहस्थी आहे न को त्यागी, तूं आत्मा आहे सचिदानंद पार ब्रह्म तुंहिंजी स्वरूप आहे, जान तुंहिंजी उहो आहे, हीअ पोशाक पाए उहो आहे, हीअ कुझु उहो तूं। श्री राम असां पाण खे भुलाए छॾियो आहे, पोइ मञी वेठा इहो शरीर, शरीर मञी सभु सूर असां। इन करे कृष्ण चयो त निर्माण के अहंकार देह जो छॾे ॾे ऐं हो जेको आहे मोह हुन खां मथे थी पोइ कुझु हासिला थींदे। जे शरीर जो अभिमान कया ऐं देह जा बोध न थींदे आत्मा जो। अरे साईं विषय वासना जा बुरी संगत बुरा संगत बुरा कम या रकावट आहे, पर देह जो की जीअं रकावट आहे न तीअं देह जो अभिमान बि रकावट आहे, बोध न थींदई। जेसी पाण खे देह सम्झनि यानी कि दुनिया जी शयुनि खे सत सम्झनि। जब लग सत बुद्धि खड़ी रे जगत माई, तब लग भरमना नहीं भार। ये सत मञींदे वरी तोखे सुंदर पे लॻंदी। दुनिया जी का बि शइ न का सुंदर आहे न का अंध रूप आहे। सत ई कान्हे त पोइ सुंदर ऐं अंध रूप धूड़ आहे। श्री राम।